مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا محمدا عبده ورسوله أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد شهر رمضان الذي أنزل فيه القرآن آمنت بالله صدق الله العلي العظيم وصدق رسوله النبي الكريم ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. जो घोट लतीफ को इरशाद फरमाए जे भाई जोगी थिया कल कल में सदी पचार पूरो रहो पंजन सा आया टी हलटार हाणे उहे जागा धार जैसा पसी पंहिंजे प्रिय खे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। निहायत वाजिब एहतराम अजीज़ान मिल्लत इज़्ज़त वक़ार महबूबन करीमन सानी और रखण वारो अजीज़ दोस्तों अवां सजणनि खे मुआजिज़ तरफ़ां सलाम अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अॼु असां तव्हां वॾा ख़ुशि नसीब आहियूं। अल्लाह तबारक व तआला जा किरोड़े एहसान किरोड़े रहमतूं बरकतूं जो असां ऐं तव्हांखे अॼु बाबरकत भलारो ॾींहुं नसीब अता फरमायो आहे। अल्लाह तबारक व तआला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे पाक कलाम जे अंदरि इरशाद फरमायो शहर रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन। घणी तकरीर कोन घणो टेम तव्हांजो कोन वठंदासीं हिक ॿ नसीहत उन खां बाद में दुआए ख़ैर। अल्लाह तबारक व तआला जी ज़ाते बाबरकात पंहिंजे पाक कलाम जे अंदरि इरशाद फरमायो शहर रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन। ये उहो रमज़ान जो महीनो जेको पाण त रहमतुनि बरकतुनि वारो महीनो आहे पर जे हिन में क़ुरआन लथो आहे उहो बि शान वारो आहे। हाणे ॿुधजां जंहिंखे महीने में क़ुरआन लहे उहो बि महीनो शान वारो आहे ऐं उहो क़ुरआन जेके मलाइक जे मथां लॻे पियो उन जे वसीले सां पियो अचे उहो मलाइक बि शान वारो आहे। उहो क़ुरआन जेके मुल्क में पियो लहे उहो मको बि शान वारो आहे। पर हा जेको क़ुरआन तुंहिंजे मुंहिंजे आका मदीने वारे साईं जे मथां लथो आहे उहो बि नबियनि जो सरदार आहे। सुभान अल्लाह। हे क़ुरआन जो शान आहे। अल्लाह तबारक व तआला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम जे अंदरि इरशाद फरमायो अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीह। हा इन क़ुरआन में का बि शक न आहे फेर फार न आहे। साहबनि सगोरनि अर्ज़ कयो मुंहिंजा आका हाणे इन क़ुरआन खे ॿुधूं था पढ़ूं था भला इन में नेकियूं आहिनि या न। तुंहिंजे मुंहिंजे दिल पर हबीब फरमायो हे सॼो क़ुरआन त शान वारो आहे मौजिज़ो आहे पर हा अलिफ लाम मीम जेको असां टे लफ़्ज़ कढी करे था पढ़ूं अलिफ जी माना अलॻि आहे लाम जी माना अलॻि आहे मीम
तालीम जी माना लगा तुझे मुझे दिल पर हबीब फरमायो जेकरे अल इस्लाम मीम पढ़ी वे त तोखे 30 नेकियूं बि मिलंदो ऐं 30 गुनाह बि तुंहिंजा माफ़ कया वेंदा हाणे मूंखे ॿुधाइजां जी हाफ़िज़ क़ुरान पे मुसल्ले ते भी पढ़ायो इन हाफ़िज़ क़ुरान जो त शान अलेशा हूंदो पर जे पोयां भी ॿुधो चाहे अलमतर हुजे इलाफ कुरैश वारी सूरत हुजे आ सूरत खां बि क़ुरान ॿुधवई पढ़ियव हाणे ॿुधाए त अल्लाह तबारक व तआला अॼु हिन भलारे ॾींहं जे सदके असां तव्हांखे उन क़ुरान जे सदके दुनिया आख़िरत जो भलायूं नसीब अता फरमाईंदो क़ुरान जो एतिरो शान जो अल्लाह तबारक व तआला जे मिठड़े हबीब फरमायो त हा क़ुरान जेको हाफ़िज़ पढ़ंदो वेंदो आहे रब्बानी हाफ़िज़ जे आलिम हुजे उनखे त रंग लाहींदो आहे पर जेको ॿुधंदो आहे पर उनखे बि अल्लाह तबारक व तआला जो क़ुरान रंग लाहींदो वेंदो आहे ऐं हे रमज़ान भलारो महीनो जेको अॼु असां सां हथनि मां निकिरी वियो हाणे रमज़ान त की ईंदा विया ऐं अचनि पिया पर इंसान अॼु आहे सुभाणे न अॼु असां सां हिन ईद ते अॻिले साल की कटे हूंदा पर अॼु गॾु न आहिनि गुज़ारा जेको करणो हो हिन में करे छॾी हा हे रमज़ान जी हर घड़ी नेमत वारी ही रहमत वारी ही अल्लाह तबारक व तआला जे सोने हबीब जी हदीस मुबारक त रमज़ान मुबारक जे महीने में जेको माण्हू रमज़ान जो रोज़ो रखंदो आहे उन रोज़ो त रखियो पोइ ॾंदड़ कोन ॾिनई बाबा उन जी बुख जे करे उनजो वात ख़ुश्कीअ में अची वियो हाणे मूंखे जे भरिसां वेहंदो उन वात मां बदबू खयूं वेंदी ऐं अहिड़ी का स्मेल वेंदी खजी वेंदी जो उन भरिसां वेहण वारे खे नापसंदि लॻंदी आहे पर तुंहिंजे मुंहिंजे दिल पर हबीब फरमायो इहा बदबू न जेका तोखे बि नथी वणे जेको गॾु वेठो आहे उनखे बि नथी वणे पर रब ताला फरमायो इहा जेका वात स्मेल आहे मूं रब ताला खे मुश्किल अंबर खां बि वधीक प्यारी आहे एॾो रोज़ेदार जो अजुर आहे ऐं उन रमज़ान मुबारक में जे 20 रकातूं या हिकिड़ो रोज़ो ईमान ऐं सची दिलि सां रखियो अल्लाह तबारक व तआला जे सोने हबीब फरमायो हे त अञा 29 रोज़ा पोइते आहिनि जे सची दिलि सां हिकिड़ो रोज़ो रखियो उन जा पोयां गुनाह सगीरा हुजनि कबीरा हुजनि मां रब ताला उन जा गुनाह बि माफ़ फरमाए छॾींदो आहियां उनजो पहिरियों ॾहों रहमत ॿियों ॾहों मग़फ़िरत टियों ॾहों जहन्नम जी आज़ाद पाए खां आज़ाद कराईंदड़ वारो ॾहों हो उनमें सभु क़दर वारी रात बि अचे उनमें एक ही जी रात जंहिंमें तुंहिंजे मुंहिंजे दिल पर हबीब जे प्यारे सौट हज़रत मौला अली मुश्किल कुशा रज़ी अल्लाह ताला अन्हु जे शहादत जो दिहाड़ो आहे हेॾे तवजो कजां जे करे असां ॾिसो हिते उन बि लॻे थी बुख बि लॻे थी पर उन सहाबा जे निहार जा जेको 313 सहाबा जंगे बदर में आया आहिनि हा हिकिड़ी खजूर ते रोज़ो रखी करे तलवारीअ जे मथां बीही करे रोज़े जी हालत में जून जुलाई जी मौसम आहे उन जी हालत में सोणे हबीब सां कटे हा तुंहिंजो मुंहिंजो सोणो हबीब सिपह सालारो उन काफ़रनि सां जेॾी महिल जंग कई आहे अबू जेल उतबो शेबो बलीद खे हिकु तरफ़ लेटाए करे जहन्नम रसीद फरमायल अॼु उन सोणनि जे सहाबनि जे मथां कुर्बान वञो जेको 313 साल जंगे बदर में गॾिजी करे तुंहिंजे मुंहिंजे दिल पर जे दीन खे वधाइनि पा सुभान अल्लाह उस 17 रमज़ान मुबारक ते जंगे बदर लॻी जेका पहिरीं इस्लाम जी जंग हुई रब ताला उन जंग खे फतह करे ॾेखारियो सोने हबीब जे हथ मुबारक उहा जंग ॾिसो त उन जंग में 313 सहाबी पर छा उन जी बुख ते हिकिड़ी खजूर असां त हिते जेॾी महिल अफ़्तारी कंदा आहियूं सहरी कंदा आहियूं हर क़िस्म जा ताम पिया हूंदा आहिनि
केॾी महिल मुर्गी आहे, केॾी महिल वॾो गोश्त आहे, केॾी महिल मच्छी आहे, हर क़िस्म जा मेवा अलाह असांखे पियो खाराए, पर मुंड तौरु पियो खाराए। अलाह जा केतिरा त लखे एहसान आहिनि, पर छाजे करे उन रमज़ान मुबारक महीने जे करे हर महीने जो शान पंहिंजो आहे। रबिल अवल पियो अचे उन जो महीनो शान पंहिंजो, महरम ईंदो उन जो शान पंहिंजो, रजब महीने ईंदो सभे मेराज आहे उन जो महीने जो शान पंहिंजो, सभे बरात शौबान मुबारक में अचे थी उन जो शान पंहिंजो, पर रमज़ान जो शान वरी अञा बि पंहिंजो। ऐं दोस्तनि खे मुहतबाना हिकिड़ी नसीहत थी कजे त निमाज़ जा पाबंद, निमाज़ न छॾियो, क़ुरान न छॾियो, कमु ई ईंदो बाबा, कुझु बि हिते न वरंदो। जेकॾहिं ॾिठो वञे इसराइल आहे, अमेरिका आहे, हालात आहे हो काफ़िर आहिनि पंहिंजे पर में, पर ॾिठो वञे त कंहिंजे मथां हमिलो थो थिए ईरान जे मथां। ईरान में केरु आहिनि? इमामनि पाकनि जो मज़ारियूं आहिनि बाबा, काफ़िर मज़ारनि खे ॾिसनि ई कोन था, पर अॼु रहियो अथव त क़ुरान रहियो अथव। अॼु ॾिसो नेट जो दौर आहे, कल्ह मस्जिद अक़सा में इसराइल मस्जिद अक़सा वारनि खे निमाज़ ईद जी न पढ़णु ॾिनी आहे, पर अॼु असां आज़ादु मुल्क आहियूं। अॼु हिते वेही करे क़ुरान पढ़ंदो केरु तव्हांखे झलींदो कोन, ईद पढ़ेव केरु झलींदो कोन, पर असांखे वरी पंहिंजो नफ़्स बि भई वेठो आहे, नफ़्स उभारे वेठो आहे त क़ुरान जी तिलावत न आहे करणी, निमाज़ न आहे पढ़णी, बसि बाबा 30 रोज़ा पूरा थी विया हाणे गंज थी। न, अलाह तबारक व तआला फरमायो हे पूरो साल तव्हांखे इबादत जे लाइ ख़लक़ियो आहे, पूरी ज़िंदगी इबादत जे लाइ ख़लक़ी आहे। हे बाबा ईद जी निमाज़ बि पढ़बी, फ़र्ज़ निमाज़ मेन आहे। जीअं अॼु कढंदा आहियूं न, इन खे पंहिंजा कमकार 5 मिंट 10 मिंट छॾे करे अलाह जे घर में फजर जी निमाज़ अची पढ़ूं, 2 पारी निमाज़ पढ़ूं, 3 पारी निमाज़ पढ़ूं, इन जो त अजूरो अञा वधी वई साईं। अलाह तबारक व तआला खां दुआ आहे जेको मूं चयो अवां ॿुधो पंहिंजे बारगाह में क़बूल मंज़ूर अता फरमाए। ऐं ईद जी निमाज़ पोर सां ॿुधो तव्हांखे पेश इमाम ॾेखारींदो, ऐं ईद जी निमाज़ पोर सां ॿुधी करे सभु सिखी उन खां बाद में ईद निमाज़ पढ़।